अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त इब्रत न्यूज़ एचडी में मां आहियां राहिब गाओ। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां सिंध जो गवर्नर कामरान खान तशूरी गवर्नर हाउस में मुलाक़ात कई आहे। उन मौक़े ते वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, MQM जो सरबराह डॉक्टर ख़ालिद मक़बूल सुदीकी, वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर खान बि मौजूदु हो। मुलाक़ात में सिंध जे गवर्नर वज़ीर आज़म खे मुल्क जे माशी हब कराची जी कारोबारी बिरादरीअ जा मसइला ओले ते बुनियाद ते हल करण जी दरख़्वास्त कई। हिन चयो त संदन मसइला हल करे सनती पैदावार वधाइण सां गॾोगॾु एक्सपोर्ट में बि इज़ाफ़ो करे सघे। राहिब गाहो, इब्रत न्यूज़, कराची।